लतीफ़ ऐं कबीर जी महफ़िल में तव्हांखे भलीकार, तव्हां भली करे आया। अॼु जेको पाण सबक़ु पढ़ूं था उन सबक़ जो उनवान आहे इत्मीनान। माण्हू खे घणो कुझु खपे थो ज़िंदगी में, पर जेकॾहिं माण्हू खे ज़िंदगी में इत्मीनान मिली वञे, माण्हू मुतमइन जेकॾहिं थी वञे हलियो माण्हू, त माण्हू जी खे बि ख़तमु थींदी, माण्हू सब्र बि कंदो, माण्हू शुकुर बि कंदो। न त जेको आहे सो माण्हू पोइ ॾोड़ींदो, पोइ नौकिरियूं हुजनि, पोइ इल्मु हुजे, जंग हुजे, जदोजहद हुजे, तहरीक हुजे, छा बि हुजे, पर जेकॾहिं माण्हू सही ॾिस में आहे ऐं जेकॾहिं माण्हू ॾिसे थो मुंहिंजो नज़रियो बि सही आहे, नज़र बि सही आहे, आउं बि सही आहियां, मुंहिंजो अमल बि सही आहे, पोइ नतीजो उनजो जेको आहे सही निकिरंदो। पर जेकॾहिं थोरी माण्हू खे ख़बर पइजी वई हली त मुंहिंजो नज़रियो सही आहे, पर मुंहिंजी नज़र सही कोन्हे का, आउं सही न आहियां, या आउं बि सही आहियां, मुंहिंजो नज़रियो बि सही आहे, पर इन जे बुनियाद ते आउं जेको सिस्टम ठाहियां पियो उहो सिस्टम सही कोन्हे, उहो मूंखे सिस्टम सही नथो थिए। माना जेको नक्शो मूंखे मिलियो आहे उन नक्शे मुताबिक़ आउं बिल्डिंग तइमीर नथो करे सघां। इत्मीनान कोन थींदो, छो त इत्मीनान तॾहिं थींदो जॾहिं नतीजो सही निकिरे। जेकॾहिं नतीजो सही निकिरंदो त माण्हू मुतमइन बि थींदो ऐं नतीजो बि सही निकिरंदो। जेकॾहिं नतीजो सही नथो निकिरे त पोइ माना समथिंग इज़ रॉन्ग, पोइ या जनरेटर ख़राबु आहे, या लाइन ख़राबु आहे, या बल्ब ख़राबु आहे। बल्ब नथो ॿरे छो, या बल्ब सड़ी वियो आहे, की बल्ब सही आहे त पोइ तार किथां जेको आहे सो सड़ी वई आहे, तार बि सही आहे त पोइ माना जनरेटर जेको आहे जितां बिजली अचे थी उहो ख़राबु आहे। को न को सबबु ज़रूरु आहे। इहा सबबु जेकॾहिं उनजो, छो त काज़ साइंस जो बि सॼो दारो मदार काज़ ऐं इफेक्ट ते आहे। जेकॾहिं कारण जेको आहे उहो सही हूंदो त उनजो असर बि सही थींदो, जेकॾहिं सबबु सही न हूंदो उनजो जेको अमल आहे नतीजो उहो बि ग़लति निकिरे। हाणे ॾिसो त कबीर साहिबु इनखे कीअं थो ॾिसे इनखे, छो त असां इन में घणी जेको आहे सो पाण देख कोन कंदासीं, इन को असीं पंहिंजो इन में को चटी हणंदासीं। असीं कोशिशि इहा था कयूं त कबीर साहिब खे पढ़ूं, लतीफ़ साईं खे पढ़ूं, संजीदगी सां पढ़ूं। रुॻो जेकॾहिं तव्हांखे वरी बैत ॿुधणा आहिनि त आउं हुनजे लाइ बि तयारु आहियां, रुॻो तव्हांखे बैत वेठा ॿुधाईंदासीं। पोइ हुन में इहो थींदो त हाणे पोइ तव्हां सम्झो न सम्झो ऐं आउं बि मिड़ी जेको आहे ईअं तव्हांखे पोइ मुंहिंजी जेको आहे ॾियारी अजाई थी वेंदी हली, छो त आउं मुंहिंजो तव्हांजो वक़्तु ॾाढो क़ीमती आहे, पर मुंहिंजो वक़्तु बि जेको आहे अजायो कोन्हे। पोइ छो त ज़िंदगी जी हर घड़ी माण्हू खे लाभाइती जेको आहे सो करणु खपे। हिकिड़ी घड़ी क़ुर में ख़ुदा फरमाए थो त तव्हांजो हर ईंदड़ ॾींहुं वेंदड़ ॾींहं खां वधीक जेको आहे सो पॉज़िटिव हुअणु खपे, वधीक सघारो ऐं सुठो हुअणु खपे। माना उन जे करे असांजो जेको टाइम आहे उहो बि अजायो कोन्हे को, तव्हांजो टाइम बि अजायो कोन्हे। असीं तव्हांजो टाइम न विञाईंदासीं, तव्हांखे अजायूं ॻाल्हियूं तव्हांखे न ॿुधाईंदा, पर पाण कोशिशि कंदासीं हिन वॾनि माण्हुनि जो जेको वॾनि दिमाग़नि जूं जेके वॾियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, बाज़ारि केॾियूं जेको सादड़ियूं ऐं सोलड़ियूं आहिनि, इहे तव्हांखे ॿुधायां थो आऊं। ऐं असीं त फ़क़ीर माण्हू आहियूं, हिननि माण्हुनि खे पढ़ी पढ़ी थोरो इहो ॻाल्हाइण जहिड़ा थिया आहियूं, न त असीं गूंगा माण्हू हुआसीं। कबीर साहिबु फरमाए थो सम्झे थो घर में रहे, चलो शुक्र करे जहिड़े हाल में आहीं राज़ी थी। सम्झे तो घर में रहे दिलि सां पलक लॻाए, सी मालिक रखियो अथई उन हाल में राज़ी रह। तेरा साईं तुझ में अजाई रुल न, तुम न था कुठा, रुल न था कुठा, हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि, ॿिए हंधि खां टे हंधि, ईअं डोड़ंदो अची अजायो न डोड़। सम्झे तो घर में रहे दिलि सां पलक लॻाए, महबूब सां जेको आहे लव लॻाए, तूं जेको आहे मुतमइन थी, तूं वेही रह। तेरा साईं तुझ में, तुंहिंजो जेको साईं आहे, तुंहिंजो जेको महबूब आहे, तुंहिंजो जेको पीरी आहे उहो तो में आहे, ॿाहिरि न आहे। माना हीअ असुलु उहा ई ॻाल्हि हले पई त हीअ ॿुधाइनि पिया तव्हां जंहिंजी ॻोल्हा में आहियो, तव्हां जंहिं पीरी जी महबूब जी ॻोल्हा में आहियो, नतीजो न पुनू थियसि पाण सुसी तरह सोर हुआ। ऐं अॻिते ईंदो लतीफ़ साईं ईंदो, लतीफ़ साईं जो सबक़ु कबीर साहिब सां गॾोगॾु आहे। कबीर साहिब चवंदो तेरा साईं तुझ में, अंत कहूं मत जाए,
माना पंहिंजे पीढ़ी खे ॻोल्हण जा अजायो न रुल, छो त जंहिंखे तूं ॻोल्हीं थो, जंहिंखे तूं ॾोरीं थो, छो त तुंहिंजे तन ऐं मन में जेको आहे सो मौजूदु आहे, तूं हरू भरू जेको आहे सो ॿाहिरि जेको आहे सो वञी थो पियो। हाणे इहो हिनखे सिंधी में जेको आहे सो कीअं असां हुनखे तब्दील कयो आहे, सिंधी में तब्दील हीअं कयो आहे त हूंद हर हाल में शुक्र बजा आण। हूंद माना जेको कुझु आहे, हूंद हर हाल में शुक्र बजा आण, चई जी जमियत में करे, जी हिकु दिलि, चई जी जमियत में करे मज़ा वेही माण। छो त माण्हू मुतमिन थींदो आहे, उन खां पोइ खे ख़तमु थी वेंदी आहे माण्हू जी ड्रोड़ ख़तमु थी वेंदी आहे माण्हू जी, माण्हू फ्रेश थी वेंदो आहे, माण्हू आज़ादु आजो थी वेंदो आहे। पर हिकिड़ी शइ तव्हांखे मिली बि आहे, ठीकु आहे, अंदरि में बि आहे, वरी बि ॾिसूं मथां जेको आहे सो ॿाहिरि हुजे त वरी ॿियो को बि आहे छा, ॿियो त केरु आहे कोन, महबूब त हिकिड़ो थींदो आहे, हिकु ख़ुदा चइबो न, हिकु ख़ुदा करियो, हिकु ईमान करियो। त हूंद हर हाल में शुक्र बजा आण, जी जमियत में करे मज़ा वेही माण, तो में पिरी पाण, तो में पिरी पाण, तूं थो ढूंढी ढोर जी ढोर आहे उहो जेको आहे ॿाहिरि ॻोल्हींदो वचंदो आहे, छो त ढोर जो शऊर सां वास्तो ई कोन्हे। हुनखे एतिरो शऊर आहे त मूंखे खाइणो आहे, मूंखे ढौ करिणो आहे, पाणी पीआरिणो आहे, ॿियो जेको आहे सो मारणो आहे, विढ़णो आहे, बसि बचिणो आहे, बचाइणो आहे, इहे ॿ शयुनि खां वधीक जानवर ॿियो कुझु कोन्हे। मज़ा छा थींदा आहिनि, चाहतूं छा थींदियूं आहिनि, ख़ुशी छा थींदी आहे, प्यारु छा थींदो आहे, इन सां जानवर जो इन सां को बि वास्तो कोन्हे। हाणे लतीफ़ साईं इहा साॻी ॻाल्हि कीअं करे, लतीफ़ साईं चई थोरो वठी थार कर, नाक ॾार में ॾोर। कॾहिं कॾहिं तूफ़ान ईंदा आहिनि, पोइ जेको आहे माण्हू सहारा ॻोल्हींदो आहे, पोइ हिकिड़ो माण्हू आहे उनखे सहारो मिली वियो आहे, थोरो खे भाकुर भरे बीह रहियो आहे, हाणे तूफ़ान टरियो आहे त हाणे वरी वधीक हरकत थो करे, हाणे वरी मथे वण ते चढ़ण जी कोशिशि थो करे। तूं चवंदो मथे हरू भरू जेको आहे सो वण ते चढ़ण जी कोशिशि न कर, बसि तोखे फ़ाइदो मिलियो, तूं बची वियो हलियो, तुंहिंजो सिर बचियो, हाणे तूं पंहिंजो रस्तो वठि। हाणे वरी ॾारनि ते तूं चढ़ी ॾार टोड़ींदे, वरी पंहिंजो टंगूं बि टोड़ींदे, वण खे बि टोड़ींदे, सहारो जेको तुंहिंजो आहे उनखे बि टोड़ींदे, तंहिंजे करे ॾाहो थी थोरो वठी ठार कर, नाक ॾार में ॾोर, लॻी लड़ लामनि जे भोरी मन में भोर। जॾहिं तोखे हिकु ख़ुदा मिलियो तोखे, त पोइ वरी ॿिया नंढड़ा नंढड़ा ख़ुदा छाजे लाइ थो ॻोल्हीं। ॾिसो न, माण्हू खे दीन मिलियो, माण्हू खे हिकिड़ी मुकमिल शइ माण्हू खे मिली, ऐं माण्हू खे मुतमिन थियणु खपे। पोइ बि माण्हू चए थो त भई फलाणे फ़िरके वारा हीअं था चवनि, फलाणे फ़िरके वारा हीअं था चवनि, फलाणे मज़हब वारा हीअं था चवनि, फलाणे मज़हब बाबा उहे चवनि था, अॼु खां कोन था चवनि, इहो हज़ारे सालनि खां वठी जेको आहे माण्हू जो मथो पिया खाइनि। पर जॾहिं तोखे ख़बर पइजी वई हली त तुंहिंजो पहिरीं तो में वेठो आहे, न को मथे न को हेठि, न को इधर न को उधर, किथे बि कोन्हे को, तो में अंदरि वेठो आहे, तूं हर छो जेको आहे जाइनि में ॻोल्हींदो थो वठी। तंहिंजे करे थोरो वठी ठार कर, नाक ॾार में ॾोर, लॻी लड़ लामुनि जे भोरी मन में भोर, कि साहिब सोई सोर। हाणे क़िबलो ॿुधाएसि थो त तूं उन साहिब जी इबादत कर, उन साहिब जे नज़रे ते हल, उन साहिब जो चवणु कर। छो इबादत जी माना ई आहे अमल करणु। माना जेको तव्हांखे नज़रियो जेको तव्हांखे मिलियो आहे, जेको तव्हांखे ख़्यालु जेको तव्हांखे मिलियो आहे, जेको तव्हांखे ख़ुदा तव्हांखे जेको तव्हांखे मिलियो आहे, जेको हाणे उन ते तव्हांखे अमल करिणो आहे। इबादत जी माना इहा न मुराक़बो कढी जेको आहे तव्हां वेही रहो, तव्हांजो वरितो जेको आहे डोड़ंदा, जेको वरितो नचंदा वरितो, न को फेरियूं पाईंदा वरितो तव्हीं, न को छो त अलाए केतिरा इन्हनि अजाइनि ॻाल्हियुनि ते पाण कोन था ॻाल्हायूं, पाण असुलु ॻाल्हि था करियूं। त लतीफ़ साईं चवे थो जॾहिं हू तव्हांखे मिली वियो आहे, जॾहिं तव्हांखे, त पोइ तव्हां हिकिड़े पासे थियो, हा साहिब सोई सोर, कहिड़ो जो लतीफ़ चए थो सैयद चए सभिनि जो, माना जंहिं ते सभई मुतफ़िक़ थियनि, माना दीन बि उनखे चइबो ऐं ख़ुदा जो दीन बि उनखे चइबो, ऐं जंहिं ते सभई माण्हू ख़ुशि थियनि। सभई माण्हू ख़ुशि तॾहिं थींदा जॾहिं सभिनी माण्हू खे फ़ाइदो थींदो, सभई माण्हू ख़ुशि तॾहिं थींदा जॾहिं सभई माण्हू मुतमिन थींदा।
कुझु माण्हू मुतमइन आहिनि, कुझु माण्हू मुतमइन न आहिनि। जीअं असांजी जमहूरियतूं आहिनि उन मां केरु मुतमइन आहे? असांजी जमहूरियत मां त वॾेरा मुतमइन आहिनि, छो त असांजी जमहूरियत फॉर द पीपल, टू द पीपल, फ्रॉम द पीपल, उहो नज़रियो हो उहो त ख़तमु थी वियो। हाणे जंहिंजी लठ आहे जमहूरियत उनजी आहे। तंहिंजे करे साहिब सोई सोर, उन साहिब जे पुठियां हल, उन साहिब जी इबादत कर, उन साहिब जे चवण ते हल जेको सैद चए सभिनि जो। सैद चए थो जेको सभिनी जो आहे, जेको जंहिंते सभई मुतफ़िक़ थियनि। सभई मुतफ़िक़ न आहे त माना इहो पीरी न आहे, इहो ख़ुदा न आहे, इहो नज़रियो सही न आहे। सही नज़रियो उहो ई हूंदो, सही इल्मु उहो ई हूंदो जंहिं वञा सॼे समाज खे फ़ाइदो थिए, सभिनी माण्हुनि खे फ़ाइदो थिए। ॻाल्हि सम्झ में आई? जेके न आई त वरी इन ते वरी बि ॻाल्हाईंदासीं इन ते, ऐं तव्हां वरी बि इन ते गौर फ़िक्र कजो। ऐं इहो तव्हां इन ते लिखी बि अचिजो। इनखे इहो जेको दोहा जेको आहे मूं तव्हांखे लतीफ़ साईं जा बैत ॿुधाया, कबीर साहिब जो जेको दोहो तव्हांखे मूं ॿुधायो, हाणे इहे वटि पढ़िजो बि ऐं पोइ इहो लिखिजो बि ऐं इन ते गौर फ़िक्र बि कजो। इन ते नंढड़ी हिकिड़ी समरी, नंढिड़ो हिकिड़ो मज़मून बि इन ते लिखी अचिजो। मज़मून लिखी अचो त पोइ वरी इनखे फाइनल करे पोइ वरी छपाए छॾींदासीं, लिखी छॾींदासीं, या पंहिंजो फेसबुक ते रखी छॾींदासीं, या मैसेंजर जे वसीले या व्हाट्सअप जे वसीले वरी यारनि दोस्तनि खे उमाणे छॾ।